नाज़रीन, खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। हमारे कराची का खबरनाम तो जिसकम चेयरमैन रियाज सांडियो नेशनल डेमोक्रेट पार्टी के मरकजी सदर मुमताज बिरोई के पारां ऐलानियल तहफ़ुज़ सिंध रैली सचल गोठ खां कढी वई। हज़ारनि गाॾियुनि जो काफ़िलो मेट्रोपोल होटल वटि पहुतो त हुतां खां कराची प्रेस क्लब ताईं पैदल मार्च कई वई, जंहिंमें लखनि जी तादाद में धरती धड़ियुनि शिरकत कई। रैली जे अॻुवाणनि जिसकम चेयरमैन रियाज सांडियो नेशनल डेमोक्रेट पार्टी के मरकजी सदर मुमताज बिरोई करे रहिया हुआ ऐं तहफ़ुज़ सिंध रैली जॾहिं कराची प्रेस क्लब पहुती त उते लखनि जी तादाद में पहुतल धरती धड़ियुनि सख़्त नारेबाज़ी कई। सिंध विरहाइण नामंज़ूर, सिंध में धारिया नामंज़ूर, सिंध अमर सां नमक हरामी कंदड़ ऐं सिंध तोड़ण ऐं सिंध जे विरहाङगी जी ॻाल्हि कंदड़ नामंज़ूर जा नारा हंया विया। इन मौक़े ते तहफ़ुज़ सिंध रैली खे ख़िताब कंदे जिसकम जे चेयरमैन रियाज सांडियो NDP जे मरकज़ी सदर मुमताज बिरोई चयो त सिंध असांजी तारीख़ी वतन आहे, सिंध धरती असांजी माउ आहे। असांजी धरती खे केर बि मेरी अख सां ॾिसंदो त उन जी अख कढी छॾंदासीं ऐं को बि आंगुर खणंदो त पोइ असां उन जी ॿांह वढे छॾंदासीं। हाणे ॻाल्हि असांजे बर्दाश्त खां ॿाहिरि थींदो पियो वञे। हिननि चयो त असांजे शराफ़त जो नाजाइज़ फ़ाइदो न वरितो वञे। अॼु कराची प्रेस क्लब जे आॾो लखनि तादाद में सिंध जे हलाली पुटनि गॾु थी करे पंहिंजी सचाई जो सबूत ॾिनो आहे। हिन वधीक चयो त हिते लखनि जी तादाद में गॾु थियल सिंध जे सपूतनि नौजवान न्याणियुनि पोड़ियतनि तोड़े ॿारनि खे सलाम पेश कयां थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।